अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, हींअर मां पंहिंजे ॻोठ खां निकिरी चुको आहियां ऐं रोड ते वञी बीठुसि। अॼु मूंखे वञिणो आहे सादिकाबाद। जी हाँ दोस्तों, सादिकाबाद वञण जे लाइ मूंखे लिफ्ट वठणी पइजी वई ऐं उते बि काफ़ी टाइम थी वियो। जे करे असांजे शहर जा हिकु मुअज़्ज़िज़ शख़्सियत माण्हू हाजी अल्लाह रखियो थीम साहिबु गाॾीअ ते वञनि पिया। उन्हनि मूंखे लिफ्ट ॾिनी सादिकाबाद ताईं ऐं मां उन्हनि सां गॾु पोयां वेही ऐं उन्हनि सां कुझु कचहरी बि कयूंसीं, कुझु हाल अहिवाल बि उड़ियासीं। पंहिंजो ज़ाहिर आहे हू नेक दिलि माण्हू आहिनि ऐं ड्रामे बाबति ऐं जेके असांजा ड्रामा हलनि पिया उन बाबति हुननि सां कुझु ॻाल्हि ॿोल बि हले पई असांजी। ऐं उहो पुछा करनि पिया त तव्हां जेको ड्रामा कंदा आहियो उहो केतिरो मुआवज़ो मिलंदो आहे, छा आहे, कीअं आहे, उन बारे में हाल अहिवाल डिस्कस कंदा हलियासीं। ऐं हलंदे हलंदे असांजी गाॾी जो जेको टायर हुयो बस्ट थी वियो ऐं हे ॾिसो पिया हीउ टायर बस्ट थी चुको आहे ऐं मजबूरी में हींअर इनके टायर खे खोले जेको स्पेयर में रखियलु हुयो टायर उहो लॻायोसीं। वरी हितां रवाना थियूं था पिया वरी सादिकाबाद जे लाइ। ऐं जीअं सादिकाबाद में हाजी साहबरनि खे उतां हिकिड़ो न्यू जेको आहे टायर वठण जे लाइ ऐं जेको आहे कई शॉप ते हलिया विया ऐं मूंखे वठणा हुया ड्रामे जे लाइ प्रॉप्स। हींअर जीअं सिंध टीवी ते बहितरीनु सोप सीरियल अचे पई पंहिंजा वेरी। जी हाँ, पंहिंजा वेरीअ में इंशाल्लाह अनक़रीब हिकिड़े नए कैरेक्टर में नए अंदाज़ में अवां दोस्तनि सां मुलाक़ात थींदी। ऐं मां चाहींदुसि तव्हां दोस्तनि खे मुंहिंजो वीडियो तमामु ॾाढो पसंदि ईंदो इंशाअल्लाह अज़ीम। जेकॾहिं अवां मुंहिंजे चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारो बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ते पहुचे। दोस्तों इंशाअल्लाह अवां दोस्तनि खे मुंहिंजो वीडियो पसंदि ज़रूरु आयो हूंदो ऐं वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं त अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा।